فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: يا أيها الذين آمنوا توبوا إلى الله توبة نصوحا. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو بلند. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا سيدنا ومولانا سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات. إنك على كل شيء قدير.
अज 18 रमजान मुबारक जी रात 1447 हिजरी अवांजे गोठ सोबदार लंजार लग लंजारी शरीफ कुरान पाक जे वाइज़ ऐं तकरीर जो एतमाम हर साल वांगुर इन साल भी मुनक़द थियो। हज़रत मौलाना साईं मुफ्ती धनी बख्श साहब जे हुक्म ते अवां जमा सबूर जी अल्लाह ताला ज़ियारत नसीब फरमाई। दुआ है अल्लाह तबारक व तआला तां सां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। दोस्तों बुजुर्गों, रमजान मुबारक इंतहाई बरकतन वारो महीनो जंहिंजो पहिरियों ॾहो रहमत ऐं उनजो ॿियो ॾहो मग़फ़िरत ऐं उनजो टियों ॾहो जहन्नम खां छुटकारे जो ॾहो। पहिरियों ॾहो गुज़री ॿिए ॾहें जो 18 जी रात इज़ा दख़ल रमज़ान फुतिहत अबवाबुस समा व फुतिहत अबवाबुल जन्नह व गुलिक़त अबवाबु जहन्नम व सुलसिलतिश शयातीन। फरमाए जॾहिं रमज़ान शरीफ दाखिल थियो तो अल्लाह रमज़ान जे बरकत जे करे आसमान जा दरवाजा खोलाए छॾिया, जन्नत जा दरवाजा खुली विया ऐं जहन्नम जा दरवाजा अल्लाह बंद कराया। जहन्नम जा दरवाजा बंद ऐं शैतानन के अल्लाह ताला गट विझी करे समुंड जे ॿेट में बदिलाए छॾियो ऐं जन्नत में एक हवा घुली। उन हवा जो टकराव जन्नत जी वणन जी पनन सां वञी उन मां अजीब किस्म जो आवाज निकतो। जन्नत जूं हूरां पुछन थियूं मलाइको शाजी रात। मलाइका चवन था अज रमजान मुबारक जी पहिरीं रात। अल्लाह मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत लाइ आसमान जा दरवाजा खोलाया, जन्नत जा दरवाजा खोलाया, जहन्नम जे दरवाजन के अल्लाह ताला बंद करायो आ। शैतानन के असां बदी समुंड जे ॿेट में बदी आया आहियूं। सजो महीनो अल्लाह जी रहमत जो वॾफड़ो मींहुं मोहम्मद जे उम्मत जे मथां वसो। सुभान अल्लाह। थोरो ॾाढा चो अल्लाह साईं इन महीने के बख्शत जो महीनो करार ॾिनो। 11 महीना गुनाह कयूं, 11 महीना ज़िनाऊं थी वयूं, 11 महीना रुश्वत खाधऊं, व्याज खाधऊं, मस्जिद में लड़ी ना आया। अल्लाह असां के बख्शण थो चाहे। जेकॾहिं रब असां के बख्शण जो इरादो न रखे हा न त रमज़ान जो महीनो ॾे ई न। छो त हुआ असां जे मथां ॾींहं में 5 वक्त नमाज फर्ज़, महीने में 50 वक्त थी, महीने में 150, साल जा 1800 फर्ज। पाण फरमाए जेको रमज़ान में हिकिड़ो फर्ज पढ़ंदो अल्लाह उन बाने जे नामे आमाल में 70 फर्जन जो सवाब लिखंदो। 70 सजे महीने जा 150, इते हिकिड़े ॾींहं जो 70 पंजन जा 350, 7 5 350। हाने अंदाजो लगायो, नफल पढ़ो तो फर्ज जो सवाब ऐं फर्ज पढ़ो तो 70 फर्ज जो सवाब
हर सजदे जे एवज़ 1500 नेकियूं। अंदाजो लगायो तो रमजान शरीफ में अल्लाह एडो कुर्ब थो करे जो रोज जहन्नमी जेके मानू आहिनि न अल्लाह 10 लख मानू जहन्नम की जहन्नम का आजाद करे बाहर दो करे। घणा बाबा 10 लख महीने में घणा 3 करोड़। घणा बाबा 3 करोड़। आखिरी रात अल्लाह पुछंदो आ त मलाइको घणा मानू ता जहन्नम में आजाद कया। मलाइके चवंदा साईं 3 करोड़। रब तो फरमाए जेता सॼे महीने में ता जहन्नम का मानू आजाद कया न अॼु हिक रात में वरी ओतरा ही जहन्नम का माना 3 करोड़ आजाद ॿिया कयो। रमजान जे महीने में 6 करोड़ मानू जहन्नम का आजाद थींदा। इन महीने में लैलतुल क़द्र इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। सोना तो के खबर है लैलतुल क़द्र शाय लैलतुल क़द्र उहा रात मां मोहम्मद जे उम्मत की उहा रात ॾिनी आ जेका खैरुम मिन अल्फ शहर 1000 महीननि जी रातनि खां वधीक अफजल। ओॾो माण्हू 1000 महीना इबादत करे 1000 महीना सजदा करे 1000 महीना नफल पढ़े 1000 महीना तस्बीहात पढ़े 1000 महीना दुरूद पढ़े। पर हीअ रात जंहिंखे मिली वञे हिक रात में मां 1000 महीननि खां भी मथे खैर मथे 1000 महीननि खे तव्हां जमो कयो मुसलमानों। घणा साल थिया 83 साल 4 महीना 83 साल 4 महीना माना जेको रमजान शरीफ जे इन रात के पकड़े हथ करे अल्लाह उनके 84 साल जे रातिन जो सवाब तो दे। असांजी उम्र घणी है 60 साल 70 90 सफ़ा नंबर 100। एक रमजान गुजरियो कंजी जिंदगी 50 साल 15 साल बचपनी जा कदे से 35 रमजान गुजरी वियस। कंजी जिंदगी में 40 साल गुजरी आ कंजी जिंदगी में 50 रमजान गुजरी आ। पर यह रात हथ करे न सकियासीं छो त असांखे शौक़ न आहे। असांखे अल्लाह के राज़ी करण जो ख्याल ही न। हाणे भी महसूस इएं थो थिए तव्हां शहरनि में वञो जहिड़ो रमज़ान आहे। खाईंदा पीअंदा था वतन डंडा डोटा रोज़ा नथा रखनि निमाज़ नथा पढ़नि अल्लाह के राज़ी करण जी नियत ही न आहे। हूअं त शैतान ते फिटकार आई त मौलवी साहब बसि निभागो आहे शैतान चंडरो आहे असांखे बुलाए थो मस्जिद में नथा अचूं इन जे करे। हाणे त शैतान भी बदल हाणे छो नथा अचो हाणे छो नथा रमज़ान शरीफ जो क़दुर करियो हाणे छो नथा ज़िक्र कयो। हिकिड़ो क़ुरान जो ख़त्म कढो रमज़ान शरीफ जे महीने में जहिड़ो ॿियनि महीननि में 70 ख़त्म क़ुरान जा कढिया। इनके सॼे क़ुरान जे ख़त्म जो सवाब 1 खरब 70 अरब 50 करोड़ 80 लख 81,000 फरमाए तो त अल्लाह इन क़ुरान जे हाफ़िज़नि जी नमे आमाल में नेकियूं लिखी थो छॾे। मुफ्ती साहब तहक़ीक़ अलिफ लाम मीम 3 अखर माना 3 नेकियूं पाण फरमाए मां अलिफ लाम मीम न तो चवां त 3 अखर अथनि अलिफुन हरफुन लामुन हरफुन मीमुन हरफुन। अलिफ जुदा अखर लाम जुदा मीम जुदा अलिफ में 3 अखर अलिफ वरी लाम वरी फा मीम लाम 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 वरी अलिफ वरी मीम या मीम माना 3 अखर जंहिं चयो अलिफ लाम मीम
अल्लाह उन बाने जे नामा अमाल में 90 लेकियों दो लिखे ये 10 जे हिसाब सां पर जे 70 जे हिसाब सां वनी तवा पाण वनी करे ॾिसो त घणियूं नेकियूं थी असां की कोशिश गुज़री हो रमज़ान कदर ही न कयोस वरी अलाए छा जिंदगी जेके परोया हेल नज़र नथा अचनि रमजान जो कदर क्यों रोजो रखो अस्याम असौम ली व अना अजजी बिही फरमाए रोजो बाने मुंहिंजे लाइ रखियो आहे इन जो बदिलो मां अल्लाह पंहिंजनि हथनि सां पाण ॾींदोमांसि या इन जो बदिलो मां पाण उजसा एॾी बरकत वारो महीनो मुसलमानों जंहिंजी दुआ रद्दी न थिए साईं जन हिकिड़े दफ़े रमज़ान शरीफ़ खां अॻु में फरमायूं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो उहज़ुरुल मिंबर वेजो अचो मिंबर जे सहाबा सगोरा सुरी आया मदीने जो मीर पान मिंबर ते चढ़ियो फरमायो आमीन वरी बेड़ा के दे कदम रखियो फरमायो आमीन वरी बेड़ा के दे कदम रखियो फरमायो आमीन 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 चवंदा मुझो साईं चढ़ी वया मिंबर जे टे डाके ते पाण फरमाया अय्युहन्नास लक़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीम अब्दुल जब्बार हो जिया तो टाइट खणी वने जे करे माना तो चवास वो मौजू सही न तो हलाए न तो मुजीब जो लाउड मशहूर होंदो तई माना अब्दुल जब्बार लाए खास सेट वर्तल दस मा तो हिते रेसिडेंट जेरो आहे मुके घुराइंदा घुराइंदो न तोर सुनीता जोर दे वेजा वेजा लोगो मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया सदको वन्यास सल्लल्लाहु अला मुहम्मद इंसानो बेशक तहकीक वेजो थी चुको आ तवा के वली अजमत वारो महीनो शहरुम मुबारकुन वडी बरकत सा भरल महीनो वहुआ शहरु सब्र सब्र जो महीनो जैमें डी डी कलाक कलाक मिनट मिनट अल्लाह जे रहमत पई वसंदी आ हर सजदे जे वस अल्लाह 1500 ने क्यों लिखाईंदो दस सुबह जी नमाज में हाजी साहब घणा सही जान एक रकात में बी बिन में 4 चैन में 8 4 रकातूं 12000 ने क्यों सुभान अल्लाह न था 12000 हदीस 12000 भला किए बस ए मुला जो मरी ना मुला इसका तो कंदा ते इतना साल नमाज न पढ़ी आने जो फजर फजरी ना कफारो ओ कफारो 14 पांजे मथो कयो बस रमजान में नमाजू घणू पढ़ो ए बाऊ तो बतावा भली बिया महीना न पढ़ो रमजान या 5 पढ़ो मां माण्हू के बाऊ ॿुधंदो मूंखे चवंदा भला तू 11 महीना माफ़ कराईंदे छा मां चयो हा अचो रमजान शरीफ के महीने में 5 वक्त बाद जमात नमाज पढ़ो साल में 1800 फर्ज उन का मथे मिलंदो पर मुंहिंजी नियत या हूंदी आ जेको 5 रमजान जो नमाज पढ़ंदो एड़ी आदत पइजी वेंदसि जो सॼो साल नमाज छॾींदो ई कान मज़ो एड़ो पर अचे बरकत वारो महीनो लड़ी ना आयो अफसोस अल्लाह याद ना आए
साईं जन लई आया साहबा चो या रसूल अल्लाह ताके आमीन आमीन न चौंदा वो जो आमीन आमीन चौंदा वियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो पुट जने मां पारी डाके ते कदम रखियो मूं वट जिब्रील आयो मांखे चई सुण अल्लाह मांखे मोकिलियो आ त मुझे मोहम्मद करीम के चो ओ मानो अल्लाह जी रहमत का कटियल आ जंहिंजे जिंदगीअ में जंहिं मजलिस में जंहिं कचहरीअ में तो मोहम्मद मुस्तफा जो नाम नामी इस्म गिरामी कयो वञे तुझे मता दुरूद न पढ़े अल्लाह दो चए इनके मां पांजी रहमत का कटे छड़ियो जिब्रील चो सुण मां भी चम तमाम भी न का बेज़ोर हुजूर फरमायो पुत्र मां मोहम्मद मुस्तफा भी आमीन चई इन चंड्रे का मां मोहम्मद भी बेज़ार आया जो मुझो नालो बुधे दुरूद न पढ़े पान फरमाए लोगो दुनिया में बखील मानू घणा पर हिन का वधीक बियो बखील आए ही को जो मुझो नालो बुधे ऐं दुरूद न पढ़े हुजूर फरमाए जेको मुझे मता एक दफो दुरूद पढ़ंदो अल्लाह उन जे मता 10 दफा रहमत मोकिलींदो 10 गुनाह छाणींदो 10 दर्जा उन जा बुलंद कंदो हुजूर फरमाए लोगो जंहिं दुनिया में मां मोहम्मद करीम जे मथा दुरूद शरीफ घणो पढ़ियो हूंदो क़यामत वारे ॾियारे मां मोहम्मद करीम जे वेझो भी हूंदो ऐं वधीक शफाअत जो हक़दार भी उहो मुंहिंजो उम्मती हूंदो दुरूद ॿियनि महीननि में हिकु दफ़ो दुरूद पढ़ो 10 दफ़ा रहमत 10 गुनाह चलन ऐं हिन महीने में हिकु दफ़ो दुरूद पढ़ो 70 दफ़ा ने रब जी रहमत वसे 70 गुनाह रब छाणे ऐं 70 दर्जा अल्लाह बुलंद करे बाबा 12 बाबा सीजन जो तो महीनो आहे बाबा असांजे इलाइक़े में लाड़काने में सारन जी सीजन खैरपुर में खारकुन जी सीजन तव्हांजे हिन इलाइक़े में कणक जी सीजन बाबा सीजन जो महीनो आ कमाए वठो सॼो साल वरी पोइ भली मजदूरी न लगी त न लगी गंजवा सॼो साल जो मौको न तो मिले 5 वक्त फर्ज पढ़ खुदा जो कसम हिन महीने में सीजन कमाए रब सॼे साल जा गुनाह माफ करे छो पाण फरमाए मन साम रमजान ईमान व एहतिसाबन गुफर लहु मा तक़द्दम जे ईमान जी अल्लाह में सवाब जी उम्मीद रखी ईमान सा रोजा पाण फरमायूं अल्लाह उन जे अगले साल जा सब गुनाह माफ तो करे रमजान जो हिकड़ो रोजो रखी न हिकड़ो अल्लाह उन बाने के जहन्नम का मुंह फेराए हेॾे थो करे एडो परे जो पखी यानी कां जमण का वठी करे मरण ताईं उड़ंदो रहे जेस ताईं मरे एतरे पंध ताईं माना पखी कांव जी उम्र तमाम घणी आ माना 100 साल जी पंध थी इन माण्हूअ खे अल्लाह जहन्नम का परे थो उनो सॼो साल रोजा रखे एडो रमजान जो हिकु बरकत साईं नफर में दुरूद पढ़ण जो महीनो आहे न में दुरूद पढ़ो घणो कुरान जी तिलावत कयो आका जे मथा दुरूद पढ़ो दुरूद रहमत दुरूद बरकत दुरूद शफात दुरूद अल्लाह के ॾाढो प्यारो इन्ना मलमी अल्लाह सासा कद रब तो फरमाए नमाज तवा पढ़ो मां न पढ़ंदुस रोजा तवा रखो मां रोजा रखण का पाक अल्लाह तो फरमाए बाकी इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी रब तो फरमाए बेशक अल्लाह ऐ उन जा मलाइका युसल्लूना अलन नबी दुरूद दा पढ़न सलाम दा पढ़न मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा अल्लाह दे निस्बत कंबे कंदे अल्लाह पांजे नबी ते रहमत मोकले रहमत
दुरूद दा पढ़न मलाइक ईमान वारो तवा भी मुझे मोहम्मद जे मथा दुरूद पढ़ो अल्लाह अल्लाह खुदा जी साजो कसमा मुसलमानों कलमे वारो दुरूद रहमत तव दुरूद बरकत तव दुरूद घणो पढ़ंदो इन मजलिस जी कबूलियत आई उन जो मोर ई टपो दुरूद दुआ दुरूद का सवा कबूल न थींदी तंहिंजे करे दुरूद के अमल में आणियो मदीने जे मीर जे मथा दुरूद शरीफ घणो पढ़ो सहाबी दो जे या रसूल अल्लाह साईं जरे मां दुआ घुरंदो उन दुआ में हिकिड़ो ऐसो तो मोहम्मद करीम जे मथा दुरूद पैसा पंहिंजे लाइ अल्लाह खे अर्ज़ु कंदो आया हुजूर फरमायो वधाईंदे त अल्लाह वधाईंदई चई सही पैसा हाय तव्हां जे मथां दुरूद पैसा पंहिंजे लाइ पाण फरमायो पुट वधाईंदे त अल्लाह वधाईंदई अल्लाह अल्लाह चई साईं पैसा तव्हांजे मथां दुरूद हिकु हिसो पंहिंजे लाइ पाण फरमायो पुट वधाईंदे त अल्लाह वधाईंदई सहाबी तो चए या रसूल अल्लाह हाणे दुआ घुरंदुमि उन दुआ में ॿियो कुझु न सिर्फ़ तो मोहम्मद करीम जे मथां दुरूद पढ़ंदुसि अल्लाह अल्लाह सोबदार लजार जे गोठ वारो मदीने जे मीर फरमाया पुट ॻाल्हि ॿुधो रुगो दुआ में मां मोहम्मद करीम जे मथां दुरूद पढ़ंदे ओ अल्लाह का कुछ भी न घुरजाए बगैर घुरंदे अल्लाह तुझा सब मसला हल फरमाए छॾींदो राजा तो चओ न सुभान अल्लाह मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह दुरूद अहिड़ी शइ अथव दुरूद पढ़ंदव नथा ॻाल्हायो मां हर वारे दुरूद जे लाइ अर्ज़ु कंदो छो त मुंहिंजो दुरूद आज़माए मुंहिंजा पट छॾे विया दुरूद पढ़ण जे बीमारियूं दूर थींदई कुछ भी अल्लाह का न गुर दुरूद घणो पढ़ो अल्लाह तुझी दिलनि खे ॼाणे थो रब तुझा सब मसला हल न करे त चइजांइ घणो पढ़ंदा रोज़ हाए को जेको हथ खणे चवे त मां 100 दफ़ा पढ़ंदो आहियां रोज़ माशाअल्लाह मां थोरन कया हिकिड़ो हुन कयो 100 जे लाइ हे 200 हे 500 मां 1000 रोज़ छाए ॿियो न सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु 4 तस्बीहूं 5 फेराए अल्लाह जो कसम 15 मिनट भी नथा लगन छो सुस्त जाओ यार छो सुस्त जाओ अॼु वाइदो कयो मस्जिद में त रोज़ मदीने वारे साईं जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदासीं उहे हथ खंदो का वॾो अल्लाह जो कसम खपो न थो बस इहो वाइदो कम ई कामयाबी जेके भी आया हो या घरन में जेकी मुझो अमड़ियूं न्याणियूं भेनर बुधन थियो वो तस्वीर खणी रोज मथा दुरूद 100 दफा पढ़ो न खुदा जो कसम अजो को जलसो कामयाब बाकी जो फॉर्मेलिटी पूरी करे वाइल जा बस सुरला बुधियूं नारायूं हलिया वञो फायदो बस ये घड़ी फायदो तने तो जने 5 वक्त नमाज पढ़ो फायदो तने तो जने जेको आसो दुरूद पढ़ो पंजन मानों जे मथा अल्लाह जी जन्नत आशिक पंज कम कर हिकड़ो ही करे तू करे हे करे पंज पान फरमाए उन मानूअ जे मथा भी अल्लाह जी जन्नत आशिक तव जेको ज़बान सा अल्लाह जो जिक्र थो करे अल्लाह अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदे पढ़ंदे मुहम्मदुर रसूलुल्लाह भी जो पान फरमायो इन जे मथा अल्लाह जी जन्नत आशिक ॿियो नंबर में उन मानू जे मथा भी अल्लाह जी जन्नत आशिक खुदा जी ज़ात जो कसम जेको इन ज़बान जी हिफाज़त करे गिला न तो करे कार न तो दे इन ज़बान सा गिला ना की बतन
न कारण हुजूर फरमायो जेको तव्हां बिन शइ जी तव्हां ज़मानत ॾियो मां मोहम्मद तव्हां जे जन्नत जो ज़ामिन साईं कहिड़ो पाण फरमायो बिन जबन जे विच में हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो अथव इन ज़बान जी ज़मानत ॾियो तव्हां जे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद पाण फरमायो बिन जंगुन जे विच में जेको गोश्त जो टुकड़ो इन जी ज़मानत ॾियो हिफ़ाज़त कंदो हलाल हराम न जाइज़ न जाइज़ न हुजूर फरमाए लोगो तव्हां जे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद हदीस त वॾी हुजूर फरमाए लोगो शान शहन जी तव्हां ज़मानत ॾियो मां मोहम्मद तव्हां जे जन्नत जो ज़ामिन साईं कहिड़ी पाण फरमाया सलात व ज़कात वल अमानत वल लिसान वल बतन वल फर्ज हुजूर फरमायो नमाज जी ज़मानत ॾियो तव्हां जे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद अमानत जी ज़मानत ॾियो तव्हां जे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद पाण फरमायो हिन ज़बान जी ज़मानत ॾियो तव्हां जे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद हिन पेट जी ज़मानत ॾियो तव्हां जे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद पंहिंजे माल जी ज़कात हिसाब किताब करे कढंदो तव्हां जे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद हुजूर फरमायो ओ घर जी ज़मानत ॾियो तव्हां जे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद अरे दुनिया जे अंदर कोई कंहिंजी ज़मानत घणे बाबा वॾेरे मुंहिंजी ज़मानत कई फिलाणे कई ख़ुदा जी ज़ात जो कसम सभिनी जो सरदार सच्चो रसूल मोहम्मद ज़मानत खणी जो मोहम्मद खां वधीक ॿियो को सच्चो आहे ई कोन हलाल हराम न खाए पेट हलाल विझो हराम न जायज नाजायज न रुश्वत जो माल न व्याज न चोरी जोरी जो माल न अमानत जो ख्याल करियो अल्लाह जी तरफ इन जो कदर करो ये हथ अमानत अख सां गुनाह जो कम न ॾिस जाए कन सां राग न ॿुध जाए ज़बान अमानत पेट जी ज़मानत ॾियो उघड़ जी ज़मानत ॾियो मोहम्मद सच्चो आ नबी से फरमाया तव्हां इहे कम करे अचो मां मोहम्मद तव्हां जे जन्नत जो ज़ामिन कंदो कोशिश ॻाल्हायो न कंदो ॿुधो दोस्तो इन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक जेको न ज़बान जी हिफ़ाज़त गिला न कूड़ न गार न माण्हू रोज़ो रखी भी गिला कंदा रोज़ो आ गिला रोज़ो आ गार रोज़ो आ इल्ज़ाम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मुंहिंजा उम्मती न माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक जेको उघाड़न के अल्लाह जे नाले ते कपड़ा दो पाराए ईद अचण वारी त यतीम गोल जाए रनुड़ ज़ालुन के लटा पाराए जाए यतीम जो ख्याल कजाए उघाड़न के कपड़ा पाराए बुखारन के मानी खाराए आए इन जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक अल्लाह अल्लाह यतीम जे मथे ते हथ रख हथ जे डांजे के वार आया हर वार जे मुकाबले में अल्लाह गुनाह चाणे दर्जा बुलंदो करे ओडे त नजर कर ईद जो ॾियारो हर मुसलमान खुशी में पियो वञे हिकिड़ो अहिड़ो ॿारड़ो हो मतो में लटा मेरड़ो वेठो हो यार तवजो कर खुदा जी सा जो कसम रोए पयो कोई लड़ी ना आयो सदको वञास मुंहिंजो साईं लड़ी आयो अची करे चयोसि ओ बचड़ो अजो ईद जो ॾींहुं लटा नवा न पाता अथई तड़ो न कयो अथई हे कहिड़ा हाल कयो अथई रोए पियो चइबो मुंहिंजा साईं मूंखे तड़ो केरु कराए तड़ो कराइण वारी अम्मा मुंहिंजी फौत थी वई लटा केरु वठी ॾे अबू कोने हुज़ूर फरमाया पुट घबरा न तुंहिंजो अबू कोने त तुंहिंजो अबू मां मोहम्मद आया तुंहिंजी अम्मा कोने अॼु वठी दो हलाए तुंहिंजी अम्मा
मामू जी रानी आशा अल्लाह अल्लाह हुजूर फरमाया जी मुझे तो इनके अमर नागे जल्दी कर इनके तड़ो कराए गुस्ल करो हुजूर पांजी न्याणियां ले मानू मोकलो ओ मुजी अमर ओ जन्नत जे औरत तुनी सरदार अज तुझे अबे जे तरह ते यतीम आयो अम्मा हसन हुसैन जे वगन मां को वगो त मोकल अम्मा फातिमा तसर बाबा का मोकलो जेको जिब्रील हसन हुसैन जे लाए जन्नत मां खणी आयो हो अल्लाह अल्लाह बाबा जेको पूरो चीज साईं लटा पाराया इमाम हुसैन जो वगो पूरो आयो अल्लाह अल्लाह लटा जियो सुरमो जियो देर लगियो हार सिंगार थियो ओ सोबदार जे गोठ वारो जेको 5 मिनट रोए पयो हारे खिले पयो जो मोहम्मद मुस्तफा जो रोण वारन के खिलाइण आयो हो यतीमन जो ख्याल व अम्मा साइला फला तनहर मोहम्मद यतीम के दर को न दी जा नबी से पान यतीम हा हुजूर फरमाए लोगो तकलीफ वो अची वञनि न ता पांजे तकलीफन के न ॾिसजो मां मोहम्मद जे तकलीफन के ॾिसंदो न ता पांजा दुख सब विसरी वेंदा साहिल के झणकन हे महीनो अचे तो यतीम गोल जाए यतीम पांजे पुटन के लटा वठी ॾे तो